लतीफ़ साईं फरमायो हिताई सरकार अंदर जनी उञ पानी उञियो उन हिताई साहब निशानदेही थो करे। हिताई साहब तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांजे अंदर में जेका ताक़त आहे उहा तव्हांजी ताक़त पाणीअ सां उठाइजणी आहे। तव्हां वटि त पाणी न आहे त तव्हांजी ज़िंदगी न हूंदी, छाकाणि त पाणी खां सवाइ ज़िंदगी जो तसवर नथो करे। इहा ॻाल्हि अॻु बि कई, अॼु बि तव्हां खां वरी वरी गोलाड़ी इताद पारां कोटड़ी में इंडियन जो एहतजाजनि जो ऐलान कयो वियो हो। अॼु टियों ॾींहुं आहे। अॼु 3 ॾींहंनि खां पाण कोटड़ी शहर में आहियूं। पहिरें ॾींहुं रैली कढी धरणो हुयो होसीं, कल्ह हिते बुख हड़ताली कैंप लॻाई हुई थी। अॼु वरी पाण रैली कढी धरणो हुयो आहे। कोटड़ी शहर पाणी वाला इहे चवंदा मूं अॻ में बि साथी दोस्तनि खे हाज़िरियूं ॾिनो वियो, उते चयो त हाणे असां फाइनल राउंड में ईंदा। हाणे या त असांखे मारियो वञे, या ॿधायो वञे, या तबाह कयो वञे, या पाणी ॾिनो वञे, असां बचनि जो पाणी वठंदासीं, तव्हां खां विड़ी वठंदासीं, तव्हां खां छिने वठंदासीं, तव्हांजे गिचनि में पइजी ॾींदासीं ऐं तव्हांजे गिचनि में अहिड़ो फिट ॾींदासीं जो केरु अहिड़ो फिट कोन थियो। पाणी न आहे छो भला असांजे जाते जो ज़रियो आहे। तव्हांखे इहो हक़ पहुचे नथो त तव्हां वोट बि वठो असां खां ऐं असांजे जाते जा ज़रिया बि बंदि कयो। इहो तव्हांखे चुकाए बि नथो, इहो तव्हांखे करण बि न ॾींदासीं। साईं चेरिया कोटड़ी जो माण्हू मूं अॻु में बि चयो त इहो न सम्झो त करोड़नि माण्हू जॾहिं बि असां चाहियो के लम्हे बि चाहियो कि कोटड़ी जो शहर तव्हांखे क्रॉस करे ॾींदासीं, इहो तव्हां सां वाइदो था कयूं। कोटड़ी शहर जो को बि रोड रस्तो खुलियल न हूंदो, इहो तव्हां सां वाइदो था कयूं ऐं तमामु थोरनि ॾींहंनि में असां हुन क़िस्म जे एहतजाज ते बीहंदासीं। अॼु जो एहतजाज कोटड़ी में असांजो 3 मरहले जो आख़िरी एहतजाज हो ऐं हाणे 3 मरहले में ईंदड़ कुझु ॾींहंनि में गोलाड़ी इताद रवायतनि तहत एहतजाजनि जी सीरीज़ शुरू कंदो ऐं उन सीरीज़ तहत म्यूनिसिपल ऑफिस गोलाड़ी जाॾो धरणो लॻंदो। उनजे ॿिए ॾींहं ते डिप्टी कमिश्नर ऑफिस जे ॿाहिरां धरणो लॻंदो ऐं सभ खां अहम ॻाल्हि ऐं पंहिंजे साथी दोस्तनि खे ॿुधायां थो त सभ खां अहम ॻाल्हि त वज़ीर आला मुरादली शाह जामशरे ज़िले जो आहे ऐं अब्दुल्ला शाह जामशरे ज़िले जो। मुरादली शाह जामशरे ज़िले जो हुअण जे बावजूदि असां पाणीअ खां महरूम आहियूं। असां वटि रोड रस्तो घिसी कोन्हे, गंदगीअ में फसा पिया खणूं। हाणे मुरादली शाह तूं पंहिंजे ज़िले खे नथो संभाले सघीं त छा सॼी ज़िंदगी सोन किथां ठाहींदे? उनजे करे ईंदड़ आचर आहे। ईंदड़ आचर ते गोलाड़ी इताद जो ही काफ़िलो मुरादली शाह जी गाह खणी अब्दुल्ला शाह जी वधाए ते बि असां पंहिंजे अब्दुल्ला शाह खे ॿुधाईंदासीं त तुंहिंजो पुटु वज़ीर आला आहे, पर लॻे थो त न आहे, लॻे थो त तुंहिंजे कुटुंब मां ई कोन्हे। असां पाणी लाइ पिया तड़पूं, हुनखे परेशानी कोन्हे, हुनखे परवाह कोन्हे। उहो एहतजाज न हूंदो, उहा दाह हूंदी ऐं दाह सां गॾु उहो एहतजाज बि हूंदो। उहो असां ॿाहिरि में कंदासीं, उहो भाननि जे भरिसां अब्दुल्ला शाह जी मज़ार वटि कंदासीं, असां मुरादली शाह जे ॻोठ वटि कंदासीं। त इहो एहतजाज जो सिलसिलो आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि। ऐं हितां जे MLA साहिब खे चवां थो, वरी वरी चवां थो, हुन ॾींहुं मूं चयो ऐलान करे आयो आहियां, माण्हुनि खे बेवकूफ़ भली ठाहियो, सम्झूं था त तव्हां वटि एतिरी बजट ई कोन्हे। अॼु असां मुतालबो था कयूं, असां MLA मलक सिकंदर खां मुतालबो था कयूं त म्यूनिसिपल ऑफिस गोलाड़ी में तकरीर दौरान माण्हुनि खे जेको तो लॉलीपॉप ॾिनो त पाणी लाइ 10 करोड़ ॾियां थो, महिरबानी करे ॿुधाए त तुंहिंजनि उन्हनि 10 करोड़नि खे कमु कॾहिं शुरू थींदो। जेकॾहिं नथो थिए त महिरबानी करे वधावत कर त मूं वटि टको बि कोन्हे। ॿुधाए चओ के माण्हूअ मूं वटि टको बि कोन्हे, मुंहिंजा हथ वढियल आहिनि, मूं रुॻो सियासी ऐलान कयो, बाक़ी तव्हांखे रुपयो बि नथो ॾेई सघां। ही गोलाड़ी इताद जा माण्हू, ही साईं कोटड़ी जा रहवासी, ही ग़रीब कोई हथ महिनत करे पंहिंजो पाणी खणी वठंदा। हक़ पाणी न है छा भला?